अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम कला खेतर में जो मेज़बान इरशाद जागीरणी जी ख़िदमत में हाज़िर आहियां। कला खेतर में असां उन्हनि महिमाननि सां जी मुलाक़ात कराईंदा आहियूं जिन पंहिंजे वतन जे लाइ, जिन पंहिंजे देश जे लाइ को न को काराइतो कमु सरअंजाम ॾिनो आहे या वरी अञा ताईं कंहिं न कंहिं अहिड़े किरत में मसरूफ़ आहिनि जेको असांजे देश, असांजे वतन जे लाइ फ़ाइदेमंद आहे। अॼु जेका महिमान शख़्सियत असांजी महिमान आहे, उन शख़्सियत जो तारुफ़ु आउं छा करायां। उन शख़्सियत जो तारुफ़ु उन जूं लिखणियूं कराईंदियूं आहिनि। उन शख़्सियत जो तारुफ़ु जॾहिं आउं तव्हां सां करणु वेहंदुसि तव्हां ख़ुशि थींदो त अॼु उहा शख़्सियत अॼु असां सां गॾु आहे ऐं उन जूं ॻाल्हियूं ॿुधी ऐं लाभ माणींदो। उहा शख़्सियत जंहिं चयो त उहा केॾी न पे चई आहे, मूंखे हेकल छॾे वई आहे, उहा केॾी न पे चई आहे। उहा शख़्सियत अॼु असांजी महिमान आहे जंहिंजो हिकिड़ो कलाम ॾाढो प्यार पाबोह सां ॿुधो वेंदो आहे। तुंहिंजे यादि जी वरी आहे वीर, लॻी रही आहे थधिड़ी हीर। उहा शख़्सियत जेका पाकिस्तान टेलीविज़न ते म्यूज़िक जे शोबे जो तमामु घणो उन कमु कयो, पाण म्यूज़िक जे शोबे जा प्रोड्यूसर बि रहिया ऐं उनखां पोइ वरी पाकिस्तान PTV जे चैनल ते ई पाण जनरल मैनेजर तौरु PTV नेशनल ते फ़र्ज़ु सरअंजाम ॾिनो ऐं उनखां पोइ रिटायर थी विया ऐं हाणे हू पंहिंजूं अदबी लिखणियूं अव्हां ताईं पहुचाइण जे लाइ असां सां गॾु आहे। ऐं वधीक कचहरी करण जे लाइ भलीकार चवां थो मानायते साईं समी बलोच साहिब की महिरबानी तव्हां अॼु असांजे स्टूडियोज़ में आहियो। असांजा ॾिसंदड़ चाहींदा आहिनि त उन्हनि शख़्सियतुनि सां वाक़ई बि मुलाक़ात कजे, ज़ाती ज़िंदगी जे हवाले सां बि जाचणु चाहींदा आहिनि त उहे ज़ाती ज़िंदगीअ में असांजा महिमान मानायता दोस्त किरत कहिड़ी कंदा आहिनि, छा कंदा आहिनि। सभ खां पहिरियां आउं सुवालु इहो करणु चाहियां थो त शाइर तव्हां आहियो, बेसिकली तव्हांजी सुञाणप तमामु घणी शाइर जे हवाले सां आहे। शाइरी सां कीअं लॻाव थियो, कंहिंखां मुतासिर थियो, कहिड़ो दौरु हुयो इहो? हा इरशाद साईं, असल में अदब सां लॻाव त नंढे खां हुयो। हा ऐं अलाह जी महिरबानी सां असां जी जेका जंहिंखे चइजे त भई ख़ानदान हिकिड़ो पढ़ियलु लिखियलु, जंहिंमें अदबी रिसाला ऐं किताब ईंदा रहंदा हुआ, जंहिंमें उन दौर जो महिराण रिसालो हो, नई ज़िंदगी हो, सुहिणी जो रिसालो हो। त हाणे उहो सुहिणी ऐं महिराण त मां पढ़ंदो रहंदो हुउसि। यानी नंढे लाइ पढ़ण जी आदत जेका आहे न, अदब मां तव्हांखे ॿुधायां 8हें दर्जे खां त मां पढ़णु शुरू कयो, सिंधी अदब जेको आहे। अच्छा, पोइ उनखां पोइ वरी अजीब इतफ़ाक़ उन पढ़ण जी त उत्साह सदाईं रहियो, पर मां मैट्रिक करण खां पोइ मां हलियो वियुसि वरी सिंध खां ॿाहिरि पाकिस्तान जे शहर हिकिड़े इस्लामाबाद में फेडरल गवर्नमेंट कॉलेज में उते पढ़ियुसि। सही। फस्ट ईयर इंटर मूं उतां कई ऐं इहो अरसो मां सम्झां थो त मां पंहिंजी धरती सां ॼण कटियलु रहियुसि उहो। अच्छा। उनखां पोइ वापसि मां शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी मां मास्टर्स कई इंटरनेशनल रिलेशन्स में। अच्छा, माशाल्लाह। पोइ यूनिवर्सिटी जे दौरान अदब सां त जीअं ॿुधायुमि तव्हांखे वास्तो पढ़ण लिखण सां चाह पहिरियां खां ई हुयो, पर उन दौरान असांजे दोस्तनि सां जॾहिं उथण वेहण बि थियो, जंहिंमें अयाज़ गुल, मुख़्तियार मलिक, अदल सूमरो, नदीम मलिक साहिबु असांजो पढ़ाईंदो हुओ यूनिवर्सिटी में असां वटि। त इन्हनि सां ऐं हिकिड़ी वॾी संगत हूंदी हुई, काफ़ी दोस्त हूंदा हुआसीं। सही। पोइ पंहिंजो मूं लिखणु त शुरू कयो, थोरो घणो मां कोशिशि कई पे, पोइ आहिस्ते आहिस्ते बसि अदब सां हिकिड़ो लगाव थी वियो, पोइ लिखंदा रहियो। हा, लतीफ़ यूनिवर्सिटी में मां सम्झां थो मुंहिंजी शाइरी जी शुरूआति उते थी। अच्छा, माशाल्लाह। शाइरी जी शुरूआति लतीफ़ यूनिवर्सिटी खां कई। शाइरीअ खे पज़ीराई कहिड़े तौर में मिली आहे भला? शाइरी जी पज़ीराई त उन दौर में ई कुझु रिसालनि में शाइरी छपी, बल्कि हिंद सिंध जे रिसालनि में मां ख़ुशनसीबी आहे मुंहिंजी त कूंज रिसालो आहे, संगीता आहे जेको हिंदुस्तान में निकिरंदड़ भारत में सिंधी रिसाला आहे। सही सही। जंहिंमें उन वक़्त में यूनिवर्सिटी जे दौर में मुंहिंजी शाइरी छपी हुई। सही। ऐं हिते जी काफ़ी रिसालनि ऐं सोणी जो पोयों दौरु वरी तारिक अशरफ वारो बि जेको हुयो उन में बि मुंहिंजी शाइरी छपी ऐं इन नमूने सां पोइ पज़ीराई उन वक़्त में मिली। पर मां जॾहिं पाकिस्तान टेलीविज़न जॉइन कयो 1984 में। अच्छा। त 1984 में एज़ अ असिस्टेंट प्रोड्यूसर मूं PTV जॉइन कयो। सही। पर शाइरी त ज़ाहिर आहे हिकिड़ी जेका आहे न उहो हलंदी रही। इन विच में वरी तव्हांखे मौक़ो अहिड़ो मिलियो त हिकिड़े अहिड़े प्लेटफॉर्म ते। त उन में छा आहे त ज़ाहिर आहे फ़नून लतीफ़ा सां अदब जो वास्तो त गहरो उहो ई आहे। ड्रामो आहे या मौसीक़ी आहे। मूंखे यादि थो अचे त PTV ते जॾहिं मां एज़ अ असिस्टेंट प्रोड्यूसर हुयुसि त असांजो तंहिं दौर में जनम में नज़र हूंदो हो अब्दुल करीम बलोच साहिबु। अब्दुल करीम बलोच साहिबु तमामु वॾो नालो। हा, मुंहिंजी त हूअं मुंहिंजो इंटरव्यू थियो इस्लामाबाद में। ज़िया जलंधरी साहिबु असांजो वॾो शाइर हो जंहिं मुंहिंजो इंटरव्यू कयो। उनखां पोइ जॾहिं मां कराची PTV जॉइन कयो त अब्दुल करीम बलोच साहिबु ॼण ॿीहर मुंहिंजो इंटरव्यू वरितो। बाबा तव्हांजी दिलचस्पी जा शोभा कहिड़ा आहिनि, तव्हां कीअं? पोइ ॿुधायोमांसि त मां शाइर आहियां
अदब सां मुंहिंजो वास्तो आहे। पोइ पुछंदो वियो त भले कुझु कहाणीकारनि जा नाला ॿुधायो, कुझु शाइरनि जा नाला ॿुधायो, त उन शोबे खे इंचार्ज कजे या उन शोबो ॾिजे। त उन दौरान बि छो त हिकिड़ो सरकारी इदारो हुयो, मूं कुझु नाला न बि खयां त पाण चयूं त भई नाला रहाया थी मसिया रहाया त मूं ख़बर आहे छाजे करे त पॉलिसी उन वक़्त में अञा घणी सख़्त हूंदी। अच्छा अच्छा सही। उन खां पोइ मतिलबु मसलन मां खणी इब्राहिम मुंशी जो नालो नाहे खयों या कुझु असांजा इनकलाबी जेके शाइर उते वरी सरकारी इदारनि में उन्हनि जी थोरी नालो खयों हिकिड़ो असांजो दोस्त मुश्ताक शोरे जो कहाणीकार जे तौरु पाण चयूं तव्हांखे ख़बर आहे मुश्ताक शोरो किथे आहे? मां चयो होस्टन में अमेरिका में। चई यार वॾी ॼाण था रखो था। बसि ज़ाहिर आहे जॾहिं उन फील्ड सां वास्तो पए थो ॼाण मिले थी। पर उन खां पोइ अॻिते हलंदे इरशाद साहिबु छा थियो त मूंखे रेडियो जे हिकिड़े दोस्त असांजो कौसर बोडो साहिबु उन मूंखे चयो त समी तव्हांजी शाइरी हिकिड़ी तुंहिंजी यादि जी वरी आहे वीर, उहो सरमद सिंधी झूंगारींदो आहे, ॻाईंदो आहे। अच्छा हा उहो चई ॻाईंदो आहे। सो असां हुनखे ॿुधंदा आहियूं। बचो यार सरमद सिंधी हुनजो ॿियो नालो या इहो ई नालो अथसि। चई रहमान मुगल। त मूंखे यादि आयो त रहमान मुगल सां त असांजी दोस्ती जॾहिं उहो टेक्निकल कॉलेज ख़ैरपुर में पढ़ंदो हो, असां यूनिवर्सिटी में या उन दौर में कॉलेज में जंहिं उन सां उन दौर जो ई वास्तो हुयो। सही सही। त इन साइड पिरालो में हिन जिते रहंदो आहे त अहमदपुर साइड असांजी ज़मीनूं आहिनि पंहिंजूं। सही। उन साइड बि वरी सेठा हाज़र साइड ॿिन्ही पासे सां त हिननि सां मेल जोल त रहमान मुगल सां उन वक़्त में हुई ऐं हिकिड़ी क़ौमी धारा में गॾु हूंदा हुआसीं। इन करे मुलाक़ात बि ऐं कचहरियूं बि हुयूं। उन जॾहिं ॿुधायो त मूंखे मुंहिंजो तजसुस वधियो यार मुंहिंजी शाइरी ॻाईंदो आहे रहमान मुगल। चई हा। पोइ मूंखे पुछे मां चयो यार पोइ किथां किताब कंहिं रिसाले खां खणी हा हुन किथां कयो न बल्कि मंज़ूर सखीराणी खां हुन वरितो। अच्छा मंज़ूर सखीराणी हिनखे ॻायो पहिरियों। अच्छा अच्छा पहिरियों हुन ॻायो यादि जी वरी आहे वीर। या घटि माण्हुनि खे ख़बर आहे त मंज़ूर माण्हुनि खे ख़बर हूंदी बल्कि धुन बि मंज़ूर सखीराणी जी हुई। अच्छा उहो रिकॉर्ड थियल आहे कलाम कैसेट में आयो हुयो? हा किथे आहे बल्कि हुन खां पोइ ॻाईंदो बि रहंदो। अच्छा पोइ हुन जॾहिं सरमद सिंधी मंज़ूर सखीराणी खां ॿुधो त छा हुयो त असांजो मरहूम दोस्त सरमद सिंधी राग जी सिख्या हुन कोन वरिती हुनखे हिकिड़ो नसीब अलाह ताला हुनखे ॾिसो हिकिड़ो अताई फनकार हूंदा आहिनि, ॿिया हूंदा आहिनि मीरासी हूंदा आहिनि, उन्हनि जो घराणो सॼो सिख्या वारो हूंदो आहे सिखणु ऐं अताई अलाह ताला अता कंदो आहे। हुनखे अता कयो आवाज़ अलाह ताला ऐं हुन माण्हुनि में एॾो मशहूरु वियो। जॾहिं मूं हुनखे बल्कि बाद में मूंखे मंज़ूर सखीराणी बि चयो साईं तव्हां मूंसां ज़्यादती कई, तव्हां इहो आइटम। मां चयो मां मंज़ूर ॻाल्हि ॿुधो इहा धुन ई विचों टी थी वई आहे, तव्हां वारी धुन बि कान्हे। छो त सरमद जी सिख्या न हुई त हुनजो ॻायो पंहिंजी धुन थी वई ऐं पंहिंजे लिखे हुन जॾहिं इहे रिकॉर्ड करणु मां वेठुसि त असांजा कंपोज़र उन वक़्त में ख़ान साहिबु असांजो हूंदो फतेह अली ख़ान कंपोज़र हो। पोइ उन जॾहिं हुनखे इंटरव्यूड्स में ॿी म्यूज़िक ठाहे पियो ॾे त मां चयो न ही पंहिंजे जेको अंदाज़ में वाहे ही जीअं ॻाए थो तव्हां बोल वॼायो रुॻो हुन जो साथ ॾियो, हिन साथ ॾियो, ही जंहिं तरफ़ वधे थो तव्हां हुन तरफ़ ॻाए थो न तव्हां हुन सां बोल वॼायो इहे ऐं उन सां तव्हां इंस्ट्रक्शंस न ॾियो, तव्हां हिनखे रोकियो न किथे इंटरव्यूड्स ठाहे करे त हाणे हिते ईअं कर हीअं कर न, तव्हां हिन ॻाइण ॾियो, तव्हां साथ ॾियो। ऐं अलाह जी महिरबानी त उहो एॾो आइटम मशहूरु वियो जो अक्सर सरमद सिंधी मुंहिंजी पोस्टिंग कोयटा टेलीविज़न ते बि हुई, इस्लामाबाद में हुई, मूं वटि ईंदो हो त बसि झुकी पवंदो साईं मां जेको कुझु आहियां तव्हांजे करे। मां चयो न ईअं कोन्हे यार पाण ॿई हिक ॿिए जे करे तव्हां मुंहिंजी शाइरी ॻाई जंहिंसां मां ॾाढो मशहूरु थियुसि सिंध में ऐं तव्हां ॻाई त हुन सां तव्हां बि मशहूरु थियो, इन करे ॿई हिक ॿिए जे करे अहिड़ी ॻाल्हि कान्हे। मां इहो इरशाद साईं कॾहिं बि क्रेडिट नाहे खयों त सरमद सिंधी खे माण्हू पाण ॿुधाईंदा न, माण्हू चवंदा तव्हांखे चवण जी ज़रूरत ई न। मां हिकिड़ो हुनजो मिसाल ॾियां त कंहिं ॿिए चैनल ते असांजे वरी छो त अहमद मुगल खे बि मूं ई आंदो, हुनखे बि मुतारिफ़ मूं करे, उन चैनल ते कंहिं ते हुनजो इंटरव्यू हो त हुनजी होस्ट मूंखे फ़ोन करे लाइव चयो त समी साईं अहमद मुगल साहिबु असां वटि वेठो आहे जेको चवे थो त सरमद सिंधी जेको कुझु बि हुयो ऐं मां जेको कुझु बि आहियां इहो समी बलोच साहिब जे करे। वाह वाह। मां चयो इहा हुनजी महिरबानी आहे, पर पुटु मुंहिंजो ज़िक्र थो करे, मां तव्हांखे इहो ॿुधायां त समी बलोच न हुजे हा को ॿियो हुजे हा तॾहिं सरमद सिंधी खे अचिणो, असां हिकिड़ो सहारो खणी बणियासीं, इहा ॻाल्हि कान्हे त मीडिया ते हुनखे आणण में, बाक़ी मां इहो क्रेडिट कॾहिं बि नाहे खयों त फलाणे फनकार खे मूं आंदो आहे ऐं मूं हीअं कयो आहे, न न अहिड़ी ॻाल्हि कान्हे। पोस्ट ते जेको हुन वक़्तु हुजे हा त अहमद मुगल कोई ॿियो हुजे हा
त हुन हालांकि काफ़ी सरमद सिंधी कोशिशि कई चाहे PTV ते कुझु पहिरियां कोशिशि कई प्रोड्यूसर्स वटि वियो उन्हनि सभिनी रिफ्यूज़ कयो पर मूं हुनखे रिकॉर्ड तव्हांजो शोबो वरी इहो साॻियो हुयो न साईं तव्हांजे शोबो मतिलबु सां मौसीक़ी जो ज़ाहिर आहे सभिनी प्रोड्यूसर्स जो घणनि जो रहियो आहे मुंहिंजो त ड्रामा बि घणा शोबो मुंहिंजो रहियो आहे ड्रामा म्यूज़िक ॿारनि जा प्रोग्राम टोटल घणा प्रोग्राम मूं कया आहिनि सही सही त उन हिसाब में बहरहाल मुंहिंजे जीअं चवंदा आहिनि त हिकिड़े कुणे में इहो निकितल हुयो त इन फ़नकार खे समी बलोच आणींदो सही 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 उहो बाक़ी उन खां पहिरियों वाक़ई उहो ॻाईंदो ऐं हुन जा कुझु आइटम्स जंहिंमें ज़ाहिद शेख साहब असांजो कातिल बदिलो वठंदासीं या शेख अयाज़ जी शायरी कंहिं कैसेट में हुन जा इहे आइटम्स आयल हुया पर मीडिया ते कॾहिं को आयो कोन हुयो सही सही पर हुन जॾहिं पोइ 3 आइटम मूं हुन जा ऐं पहिरियों दफ़ो PTV ते एॾी सख़्ती हूंदी रेडियो ऐं PTV ख़ासि तौर ते असांजा उहे इदारा आहिनि जेका सिख्या जा जंहिंखे चइजे त नए फ़नकार जो वधि में वधि हिकिड़ो आइटम रिकॉर्ड थींदो हो पर मूं हिन जा 3 आइटम पहिरें हुन सां उहो बि B कैटेगरी में हले पियो 2-3 साल हा त मां हुन जा 3 आइटम हुया हिकिड़ो तुंहिंजी यादि जी वरी आहे ॿियो शेख अयाज़ जो राति आई वई ऐं हिकिड़ो लोकगीत हो अच्छा लोली इहे 3 आइटम हुन ॻाया सही सही ऐं मशहूरु वियो तुंहिंजे यादि जी वरी आहे पाण चवंदो मुख़्तलिफ़ बल्कि रिकॉर्डेड अथव असांजो मोहम्मद कासिम माका साहिब जी हिकिड़ी कैसेट में मूं ॿुधो जंहिंमें ॾिसो न परपुट जी ॻाल्हि थो कयां उन कैसेट में मूं ॿुधो त दोस्तो हाणे मां उहो गीत ॿुधाईंदुसि जंहिंसां मां मशहूरु थियुसि ऐं उहो तुंहिंजी यादि जी वरी आहे उन अनाउंसमेंट सां गॾु हुन इहो कैसेट में आंदो आहे वाह 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 ॾाढो सुठो उन खां पोइ अञा ताईं इहो कलाम ॿिया फ़नकार ॻाईंदा था रहनि कोशिशि कई आहे काफ़ी फ़नकारनि दोस्तनि पर उहो ज़ाहिर आहे हुनजो बीजी वियो हिकिड़ो जेको शुरूआती जो सुञाणप थींदो उहो उनजो ई लॻंदो आहे मां इरशाद साईं चवंदो आहियां त जीअं मुल्कनि जा तराना हूंदा आहिनि न मुंहिंजी ज़िंदगी जो तरानो तुंहिंजी यादि जी वरी आहे वाह 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 तव्हांजी ज़िंदगी ते अञा ॻाल्हायूं था जेकॾहिं साई जो टाइम ॾियो ऐं साई वठणी आहे असांखे हिकिड़ी नंढड़ी साई वठूं था समी बलोच जो 2 गुणो शाइर असां सां गॾु आहे वञो केॾांहुं बि न असां सां गॾु रहिजो ऐं ॾिसंदा रहिजो कला खेतर कला खेतर में हिकु भेरो वरी अव्हांखे भलीकार चऊं था सिंधी ॿोली जो ख़ूबसूरत शाइर समी बलोच अॼु असां सां गॾु आहे समी बलोच सां गॾु असां मुख़्तलिफ़ मामलनि ते कचहरी पई कई उहो ॻाल्हि पई कईसीं सरमद जी वरी उतां ई ॻाल्हि खे ॻंढियूं था अच्छा सरमद त साईं अची वियो उन खां पोइ अहमद मुग़ल भला कहिड़े पुखे में निकितो ऐं अहमद मुग़ल खे कीअं आणण जो तव्हां सोचियो सरमद खां पोइ अहमद त ॻाईंदो ई कोन हुयो मूं जीअं ॻाल्हि कई न त अताई फ़नकार हूंदा आहिनि त मां इत्तेफ़ाक़ सां छो त सरमद जे घर मुंहिंजो अचणु वञणु हूंदो मां जॾहिं घर वियुसि मां अहमद खे चयुमि मुंहिंजो थोरो झुंगार त साईं त यार ॾिसां त साईं सरमद जे वए खां पोइ तव्हांखे ख़्यालु आयो सरमद जे हूंदे हिन कॾहिं ॻायो ई न हो ॻायो ई कोन हुआ वॾी ॻाल्हि आहे त इहो हिन कॾहिं ॻायो न हो सरमद जे हूंदे मूं ईअं चयोमांसि झुंगार थोरो त अहमद जॾहिं हुनजो को जानशी न अची वञे हुनजी फैमिली मां मतिलबु ॿुधण जे लिहाज़ सां मूं चयो त हिन जॾहिं ॻायो मां चयो यार तुंहिंजो आवाज़ त सरमद सां मिले थो तोखे त अचिणो आहे मुंहिंजे प्रोग्राम में त उते हालांकि अमड़ चयो त बाबा इन राह में मुंहिंजो पहिरियों पुटु पियो वियो आहे हिन खे न वठी अच्छा मां चयो अमा मुंहिंजे प्रोग्राम में हलंदो पोइ भली न ॻाए ऐं मां हुननि सां मतिलबु इहो हुजत कई त अलाह जी महिरबानी सां पोइ जॾहिं मां हिनखे ॻारायो हिन तमामु सुठो हुनजा आइटम्स मशहूरु थिया जंहिंखां पोइ कंहिं कैसेट कंपनी हिनखे ऑफर कई सही सही हा ईअं आहिस्ते आहिस्ते अच्छा उहो कहिड़ो कलाम ॻाई भला पहिरियां तव्हांजी शाइरी हुई कंहिंजी शाइरी सार पहिरें प्यार जी अच्छा सार पहिरें प्यार जी सार पहिरें प्यार जी मुंहिंजी गज़ल हुयो हिकिड़ो अच्छा ऐं हिकिड़ो आइटम को असांजे ॿियो दोस्त सरमद जो ॻायल हो ज़ाहिद शेख जी शाइरी हुई उहो न को ॻायो सही सही उन खां पोइ त वरी कैसेटुनि जी भरमार थी वेंदी ऑफर्स थियूं काफ़ी कैसेटुनि जो जेको ओज वारो ज़मानो आख़िरी रहियो हुन में अहमद मुग़ल बल्कि उन सिलसिले में उन्हनि सां राब्तो जेको आहे जॾहिं थियो त मूं चयोमांसि त बाबा सरमद सिंधी जिते छॾे वियो हो ही उतां खणंदो वाह 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 ॾाढो सुहिणो साईं ॾाढो सुहिणो हुननि चयो साईं नओं फ़नकार आहे असां न मचो न ईअं न थींदो ही उन जाइ तां अॻिते हलंदो जिते हू छॾे वियो आहे अच्छा तुंहिंजे यादि जी वरी आहे वीर तव्हांजी ज़िंदगी जो तरानो उन खां पोइ ॿिया बि आइटम्स तव्हांजा तमामु घणा मक़बूल थींदा रहिया आहिनि असांखे वणंदा आहिनि उहो केॾी न बेचई आहे या उस्ताद मुनूस किरानी जो बि ॾाढो ज़बरदस्त मूंखे ॿोल हाणे थोरी देरि पहिरियां ज़हन ते हुया तमामु घणा कलाम ॿिया बि वॾनि था रहनि था ॿिया तव्हांजी पसंदि जा कलाम कहिड़ा आहिनि हिन खां सवाइ हा हुन में मंजूर सखीराणी बि काफ़ी ॻाया आहिनि ऐं इन खां अलावा
हिकिड़ो मोहम्मद पीरल आहे जेक बाबा जो फ़नकार आहे. अच्छा. उस्ताद अरबाब ख़ान खोसो मौसीक़ी में वॾो नालो हुयो, उनजो शागिर्द, जंहिं ॻायो हो तूं जो वएं हुन पार सार बि अहिड़ी सार साह मुंझे थो साईं. हा, इहा उन मोहम्मद पीरल जो ॻायल आइटम मूंखे कॾहिं न आहे विसरंदो. वाह वाह, मतलब फनकार एॾो मशहूर कोन्हे को मार्केट में, तॾहिं फनकार मशहूर, तॾहिं बि तव्हांखे हुनजो अंदाज़ ऐं आवाज़. हा, हाणे ॾिसो न हिन में वरी छा थींदो आहे त मसलन मूं वटि केतिरा ई फनकार आया. साईं सरमद सिंधी खे तव्हां आंदो, सो मां चयो अदा ॻाल्हि इहा आहे त असांजो कमु आहे तव्हांखे चांस ॾियणु, बाक़ी तव्हांजा भाग कटणु. इहो ज़रूरी न आहे त भई सरमद सिंधी ठाहियो आहे त मां को मशीन त न आहे ठाहे तव्हांखे बड़ो ठाहे छॾियो, वरी तव्हां उनखे बि जेको आहे सो पारस करे छॾियो. हा, ईअं ई मतिलबु मां ॻाल्हि ॿुधायां उन्हनि फनकारनि में को फनकार आयो मूंखे चइजे भला हाणे ॻाल्हि त ॿुधो, तुंहिंजी यादि जी वरी आहे वीर, तव्हांजी शाइरी आहे. मां चयो हा बाबा. चई भले हूअ केॾी न बेचई आहे, इहा तव्हांजी शाइरी आहे, आशिक़ निज़ामाणी ॻायो. मां चयो हा बिल्कुलु. चइसे मूंखे बि कलाम ठाहे ॾियो. मूं चयो मां को घटि रखण आहियां त ठाहे ॾियां. वेठो आहियां कलाम ठाहिण, टेबलूं कुर्सियूं इहे ठहंदियूं आहिनि न. कलाम जंहिंजो नालो आहे उहो नाज़िल थींदो आहे. वाह वाह वाह, नालो ई कलाम आहे. सही सही. लतीफ़ साईं जे तो बैत बाया से आयतूं आहिनि, आयतूं आहिनि. भला इहा नाज़िल थियण जी काई टाइम पीरियड आहे या पाण मुराद कंहिं वक़्त बि सघे थो? को टाइम पीरियड कोन्हे. इहा हिकिड़ी कैफ़ियत आहे जो कॾहिं कॾहिं शाइरी त निंड मां बि उथारे लिखाईंदी आहे. अच्छा. अॼुकल्ह शाइर वरी ठाहिनि था, ॾखण वारो कमु बि कनि था. उन्हनि शाइरनि ते छा चवंदो? अॼुकल्ह जल्दी जल्दीअ में बाबा हिकिड़ो टाइटल ॾिनो थो वञे. उहे साईं आहिनि, दोस्त आहिनि, सभु कुझु आहिनि. इहे जेके अॼुकल्ह मार्केट में कलाम हलंदा, इहे ठक ठुक वारा, इहे ॾखण वारा कलाम. जीअं चइजे त हिकिड़ी पहिरियों त हिकिड़ो कैसेटनि जो हिकिड़ो दौर हुयो. कैसेट कंपनियुनि जे मालिकनि बि थोरो उन्हनि खां लिखायो, ऐं उन खां पोइ आहिस्ते आहिस्ते मयार उनजो किरंदो इन लिहाज़ सां वियो जो शाइरी जो मयार माना गारिन जे तरफ़ वधण लॻो. लतीफ़ साईं चवंदो जे तो बैत बाया से आयतूं आहिनि. हाणे राग इबादत आहे, शाइरी आयतूं आहिनि. इबादत शाइरी पढ़ी करे कई वेंदी आहे, मतिलबु आयतूं पढ़ी करे कई वेंदी आहे, गारी ॾेई करे त न कई वेंदी आहे. पोइ सॼो गारिन जो दौर शुरू थियो. या मतिलबु डायरेक्ट सुहिणा कोठे ते चढ़ी आहे, सॼो ॾींहुं चिंगी हलायां. पाण जेको आहे न अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके हिते चई बि नथा ॿुधाए सघूं. छो त मूं वटि को फनकार ईंदो, इरशाद साईं, मां हुनखे चवंदुसि जेको ॿुधाईंदो, मां चयो बाबा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, तव्हां इहो पंहिंजे घर में ॻाए सघो था? हा, ॾाढो ज़बरदस्त उनखे सवाल तव्हां कयो ऐं उहो जवाब ई न ॾेई सघंदो. तव्हां पंहिंजे जॾहिं घर में नथा ॻाए सघो न, सॼी सिंध मुंहिंजो घर आहे. वाह वाह वाह. ही चैनल मुंहिंजी धीउ ॾिसंदी, मुंहिंजी भेण ॾिसंदी, मुंहिंजी माउ ॾिसंदी, मुंहिंजी घरवारी ॾिसंदी. मां अहिड़ी शइ, आख़िर में नालो प्रोड्यूसर ईंदो, चवंदा कहिड़ी शइ रिकॉर्ड कई. त परे जी ॻाल्हि आहे, जंहिंखे ॿुधणु नथो पसंदि कयां उहा कीअं ॾींदुसि चैनल? त मां नथो ॾेई सघां. इन करे मां चवां थो त सिंध में जेको जीअं तव्हां ॻाल्हि कई शाइरी जो मयार ऐं इहो सभु कुझु जेको अॼुकल्ह जा शाइर जेके तव्हां चयो ठाहिनि था, उहो हिकिड़ो अहिड़ो दौर बल्कि अॼु ताईं हलंदो थो अचे ऐं उन में उनखे अदब में शुमार नथो करे सघिजे. सही 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 बचो. इहे शाइर अदबी लॾे में तस्लीम नथा कया वञनि. या उन खां बि फिरी अचूं वरी हिन ॻाल्हि ते त तव्हां ॾिसो त असांजा शाइर चवनि था मुंहिंजा दर्द सूफ़ी आहिनि. बाबा पहिरियों पाण त सूफ़ी थियो, दर्द कीअं थियो? दर्द सूफ़ी तव्हां पहिरियों पाण ॿुधायो, सूफ़ी तव्हां आहियो, दर्द बि सूफ़ी थी विया, पाण बि सूफ़ी न. इहे अॼु जा दोस्त घणेई क़दुरु, मां ईअं नथो चवां को घणेई क़दुरु, उनमें घणी परसेंटेज जेका आहे न उहा सरकारी, दरबारी ऐं बाज़ारी ऐं पाण पढ़ाईअ वारो जेको अॼुकल्ह अंसर अची वियो आहे. अदीब शाइर असांजा घणा दरबारी बि थी विया आहिनि, सरकारी बि थी विया आहिनि, ईअं खणी चऊं बाज़ारी बि थी विया आहिनि. ईअं चऊं त ॻाढ़े बोर्ड ते रियल शाइर ॾाढो बोर्ड कोन्हे न. सही लालच, हाणे जहिड़ो माण्हू तहिड़ो नाणो, हर को पंहिंजे अघ घणो, ॾाढा सस्ता था अगामी वञनि, इहो ॾुख थो थिए. सही सही. पोइ उन्हनि खे छा मैसेज ॾियणु चाहींदो? वापसि राह ते कीअं अचनि उहे माण्हू? नथा अची सघनि, बस हिकिड़ो थिड़ी विया आहिनि, इन्हनि जी कल थिड़ी वई आहे. हिकिड़ी ॻाल्हि आहे न, ॾिसो कमिटमेंट. मां चवां थो त का बि लालच मूंखां मुंहिंजी सिंध परस्ती नथी खसे सघे. सही सही. जेकॾहिं माण्हू कमिटेड आहे त मां अहिड़े सरकारी इदारे में नौकिरी कंदे बि मूं पंहिंजो कमु कयो कमिटमेंट वारो. सही सही. मूं पंहिंजी कमिटमेंट पूरी कई. सही. जेको तव्हांखे कमु मिलियो उहो तव्हां सरंजाम, जेको कमु मिलियो उन खां अलावा बि मां धरती लाइ कमु कयो. सही सही. मुंहिंजा कुलीग्स, मुंहिंजा दोस्त सभु सुञाणनि था त मूं कॾहिं इहा परवाह न कई त मां सरकारी इदारे में, छो त मूंखां नौकिरी खां वधीक मुंहिंजी सिंध मुंहिंजे लाइ. वाह वाह वाह.
हा ई ॻाल्हि बि इहा हुजे न साईं, त अमल बि कजे, रुॻो ॻाल्हियूं न कजनि। मतिलबु कॉल ऐं फेल में फ़र्क़ु न हुजे न, हा 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 बिल्कुलु सही था चओ। रुॻो ॻाल्हियूं न कजनि। हा हा हिकिड़े वॾे शाइर जो अदीब जो मां कुझु ॾींहं पहिरियां हिकिड़ो स्टेटस ॾिठो हुयो, हुन चयो त असां सदाईं छिड़ वछिड़ रहिया आहियूं, अकेला रहिया आहियूं, असांखे गॾु थियणु खपे, पर पाण सिर्फ़ु स्टेटस ई रखंदा आहियूं, पाण गॾु किथे थींदा आहियूं, पाण अमली तौर ते किथे मैदान मिलंदा इहो बि ॾाढो ॾुख थींदो आहे त एॾो टैलेंट माना सोशल मीडिया जेका आहे न असांजी अॼुकल्ह जेको आहे उन ते एतिरा ख़ूबसूरत ज़हन, ख़ूबसूरत ॻाल्हियूं कंदड़ माण्हू, उहो कॉल ऐं फेल में जेको फ़र्क़ु वारी ॻाल्हि कईसीं न, उहो अमली तरह जेकॾहिं असां हिकु थी वञूं न त दुनिया जी का बि ताक़त असांखां असांजा हक़ नथी करे। सही सही अमली तरह हिकु थियण जे लाइ हाणे पाण ॿाहिरि निकिरण लाइ तयारु न आहियूं, हाणे पाण सुस्त थी विया आहियूं, फेसबुक ते हिक ॿिए सां राब्तनि में आहियूं। ॾिसो मां इन जो हिकिड़ो मिसाल ॾियां, कल्ह हिकिड़ो बल्कि स्टेटस तालीमी ॾियारे जे हवाले सां मां हिकिड़ो रखियो, उन में मूं चयो त अॼु अचो त अहद था कयूं त शऊरी तालीम त हे डिग्रियुनि वारी तालीम उहा जेका आहे न PhD बि वठी था वञनि, MPhil करे था वञनि, MBBS इंजीनियरिंग, पर शऊर न लभे त उहा तालीम ई कान्हे न। हा सही शऊरी तालीम लाइ पाण ॻोठ ॻोठ शहर शहर निकिरी पऊं, पहिरियों नालो मुंहिंजो कारकुननि में लिखो, गॾिजी पऊं था चओ। वाह वाह निकिरी पऊं, हा इहा ॻाल्हि ॾाढी ज़बरदस्त कई आहे। पंहिंजा नाला लिखायो, मूं स्टेटस रखियो त पंहिंजा नाला लिखायो, नालो बि कंहिं कोन ॿुधायो, मूं चयो पहिरियों नालो मां पेश थो कयां पंहिंजो कारकुननि में, मां तव्हां सां गॾु आहियां कारकुननि जी। सही सही चङो थियो त वरी बि माण्हुनि पढ़ी करे नालो न लिखियो आहे, न त माण्हू लिखंदा त अॼुकल्ह नाइस अॼुकल्ह इहो आहे पढ़नि ई कोन था स्टेटस। खां अलावा तव्हां ॾिसो त को चए थो बाबा मुंहिंजो वालिद फौत थी वियो आहे त बि लाइक था कनि, हा लाइक था कनि ऐं उनखे चवनि था त बाबा इन में जॾहिं तव्हां वटि ऑप्शन आहे त हिकिड़ो सेट जो ऑप्शन हाणे त हुननि शुरू कयो, मूंखे यादि थो अचे त उन वक़्तु बि मां फेसबुक वारनि खे लिखियो, मां चयो बाबा ही हर माण्हू लाइक थो करे बुरी ख़बर खे बि, इन जे लाइ को त थियणु घुरिजे न अहिड़ी कंहिं शइ ॾियो। सही सही अञा हिकिड़ो ऑप्शन अचणु खपे त डिसलाइक जो हुजणु खपे त हिनखे असां लाइक ई नथा कयूं, कमेंट्स में लिखी छॾनि बाबा डिसलाइक, छो त ईअं कोन्हे अॼुकल्ह ख़बर अथव माण्हू सिर्फ़ु इहो त ॾिसो यार 500 लाइक थी विया आहिनि मुंहिंजे स्टेटस, यार 5000 थी विया आहिनि, साईं वॾी 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 ॻाल्हि आहे हिन ते पाण ॻाल्हायूं था, हिकु नंढड़ी साई वठूं। नाज़ीर समी बलोच सिंध जो ख़ूबसूरत शाइर असां सां गॾु आहे, ॾाढी ज़बरदस्त कचहरी थिए पई ऐं इन कचहरीअ जो तव्हां बि हिसो हूंदो, असांखे यकीन आहे काॾे बि न वेंदो, असां सां गॾु रहंदो ऐं ॾिसंदा रहंदो कला खेतर। कला खेत्र में हिकु भेरो वरी अव्हांखे भलीकार चऊं था, सिंधी ॿोलीअ जो ख़ूबसूरत शाइर, तव्हांजो असांजो पसंदीदा शाइर, पसंदीदा असांजी शख़्सियत समी बलोच साहिब अॼु असां सां गॾु आहे। समी बलोच सां ॾाढी कराइती ऐं कम जी कचहरी थिए पई, असां जितां ॻाल्हि छॾींदा आहियूं उतां ई वरी ॻाल्हि खे ॻंढींदा आहियूं। पाण ज़िक्र पिया कयोसीं फेसबुक जो, त नौजवाननि जे लाइ अॼुकल्ह फेसबुक खे कीअं कारआमद बणाइजे, ख़ाली जेकॾहिं पाण हवाल प्रोग्राम जेकॾहिं उते न कयूं, जीअं तालीम जो तव्हां ज़िक्र कयो त कुझु अहिड़ा सिलसिला जोड़े सघजनि था उते बि। साईं असां वटि छा आहे न त दोस्त ॾाढो ॾाढो जल्दी मुतासिर बि थी वेंदा आहिनि, कंहिं ॿिए ॾींहुं हुनखे गारियूं ॾियणु शुरू कंदा। इहो रहियो आहे शुरू खां वठी पहिरीं परख त कयो न, कंहिंसां मिलो था, तव्हां उथो वेहो हुन सां गॾु या 2 ॾींहं खनि तरसो त सही, तकड़ कहिड़ी आहे साईं, एॾी तारीफ़ कबी, एॾी हिकिड़े ॾींहं में हुन माण्हू खे परखे छॾींदा, ॿिए ॾींहं में वरी वरी गारियूं ॾींदा। तव्हां सही पिया चओ, इहो मतिलबु असां वटि रहियो आहे ट्रेंड, इहो घणे क़दुरु इहो रहियो आहे। हाणे उन में ॾिसो सर ॻाल्हि बि कईसीं त भई दुश्मनी ऐं इहो सूफ़ी शहीद शाह इनायत जो कॉल आहे त मां सूफ़ी आहियां ऐं मुंहिंजे मज़हब में नफ़रत ऐं तासुब हराम आहे, असीं हुन जा पोइ लॻे वाह वाह वाह, जीअं तव्हां मुदामी साहब करियूं न कंहिंसां तासुब आहे। सही, कंहिंसां बि काइनात में कुल्फ़त नथा रखूं, मज़हब असांजो आहे, मोहबत ख़ुदा गवाह, उहो ई सिलसिलो आहे। पोइ इनखे कारआमद बणाइण जे लाइ पाण खे छा करणु खपे? बंदी न कंदासीं त कुझु कोन थींदो। मसइलो मुंहिंजो हिकिड़ो शेर आहे त साॻी धरती साॻियो नारो, हिक ॿिए खां पोइ छो किनारो। वाह वाह, साॻी ॿोली सभु था ॿोलियूं, पोइ भला छो टोलियूं टोलियूं। वाह वाह वाह, साॻियूं ॿोलियूं सभु था ॿोलियूं, पोइ भला छो टोलियूं। साॻी ॿोली सभु था ॿोलियूं, पोइ भला छो टोलियूं टोलियूं। अचो त अहिड़ो रस्तो ॻोल्हियूं जंहिंसां थिए ही देश सगारो। वाह वाह, जंहिंसां थिए ही देश सगारो। सिंध जो को बि न भाङो थींदो, वाह, माउ जो कीअं विरांगो थींदो।
वाह सिंध जो को बि न भाङो थींदो माउ जो कीअं विरहाङो थींदो सिंध जो को बि न भाङो थींदो माउ जो कीअं विरहाङो थींदो सो पाण ई भाङो भाङो थींदो जे अहिड़ी सोच रखंदो यारो वाह 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 जे अहिड़ी सोच रखंदो पाण ई भाङो भाङो थींदो सिंध सदोरीअ लाइ जाॻो हा माउ जी लोरीअ लाइ जाॻो वाह वाह निंड निदोरीअ मां जाॻो वाह वाह जाग बिना को नाहे चारो वाह साॻी धरती साॻियो नारो साॻी हाणे इहो जेको आहे जेसि ताईं ॿधी न थींदी मां चवंदो इहो जेको हिक ॿिए खां किनारा कशी आहे ग्रुप बंदी जेका आहे मां तव्हां समी बलोच जो माण्हू आहियां त वरी ॿियो मूंखे न लेखे वरी ॿियो हुनजो माण्हू आहे त मां हुनखे न लेखियां हिकिड़ी छाप छॾिजी थी वञे समी बलोच जो माण्हू न समी बलोच तव्हां सां गॾिजी हलण लाइ तयारु आहे तव्हां कमिटेड त हुजो हा हा तव्हां ॻाल्हि त कयो धरती जी हा निकिरी तव्हां सां गॾु हलो हा सही सही निकिरी कॾहिं कंहिं कुर्सी जी ज़रूरत कान्हे कॾहिं कंहिं उहिदे जी ज़रूरत कान्हे हा हा भली तव्हां हलंदा हलो साथ हलंदो रहे लाट भरंदी रहे असां हुन सां गॾु ॾाढी सुहिणी ॻाल्हि साईं इहा कई त तव्हां जेको अमली तौर ते तव्हां असां सां गॾु आहियो हिकिड़ो ज़बरदस्त हिकिड़ो सेमिनार पियो थियो उते सभु सिंध जा इहे अॻुवाण बि हुया पोइ सिंध जी उते ॻाल्हि पई थी ऐं मसइलनि जी ॻाल्हि पई थी उते सभिनी पंहिंजी पंहिंजी राय ॾिनी अलॻि अलॻि सभिनी वॾा फ़लसफ़ा झाड़िया पए पोइ उते बशीर ख़ान कुरैशी साहिब जॾहिं वारो आयो त हुन साईं हिकिड़ो ई जुमिलो चयो पर महफ़िल खे लुटे वियो जीअं तव्हां ॻाल्हि कई न अहिड़ो ई हिकिड़ो हुन जुमिलो चयो उन चयो त साईं तव्हां सभु हिते पढ़ियल लिखियल माण्हू वेठा आहियो तव्हांखे वधीक ख़बर आहे त छा वहे पियो छा वापरे पियो वधीक मसइले खे तव्हां अॻिते आणींदो बाक़ी जिते जान ॾियणी ज़रूरत पए उते बशीर ख़ान कुरैशी उते मां हूंदुसि बाक़ी तव्हां मसइला पाण हल कजो सो तव्हां बि ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई इरशाद साईं तव्हां ॾिसो न को दौर जॾहिं हिकिड़ी तहरीक शुरू थी काला बाग डैम जे ख़िलाफ़ ठीकु आहे पोइ सभई सियासी पार्टियूं अलॻि अलॻि जुलूस कढंदियूं हा भई इशू त हिकिड़ो हो इन ते त गॾिजो सिंधी सभई हर कंहिंजो पंहिंजो सूमर ते हो अगारे ते हो कराची ताईं तव्हां हर पार्टी पंहिंजो अलॻि लॉन्ग मार्च करे जुलूस कढे इन जो सबबु मां थो ॿुधायां ऐं मां हुननि जे कंहिं वॾे जलसे में जंहिंमें सभई पार्टियूं उन में बि इहो चयो अॼु बि इहो थो चवां त इहो अलॻि अलॻि हुननि छो पे जुलूस कढिया लॉन्ग मार्चूं पियो कयूं हर को ॾेखारण लाइ त असां वधीक कयूं पघार असांखे वधीक ॾियो असां सां माण्हू घणा आहिनि ऐं असां सां राब्ते में अचो असांखे वधीक मतिलबु पघारुनि ते था हलनि न सही सही कमिटेड माण्हू कॾहिं इहो न सोचींदो त बाबा उनखे का लालच मंज़िल हिकिड़ी आहे रस्तो हिकिड़ो आहे हिकिड़ी गाॾी में हली पऊं नी अलॻि अलॻि छो भला CNG बि पेट्रोल बि साइड सिंधी नथा गॾिजो ख़ुदा रा ही वक़्तु आहे हिन खां पोइ वक़्तु ॿियो अचिणो ई कोन्हे हाणे न आहे अचो सही सही था चओ सही गॾिजण जी ज़रूरत आहे पाण खे अच्छा पाण वरी मौज़ू पंहिंजे ते अचूं अदबी कचहरी बि पाण कयूं पिया सो PTV जो हिकिड़ो ओज वारो ज़मानो रहियो उन ज़माने में तव्हां माशाल्लाह उते रहियो ऐं हाणे PTV जो जेको इन खां पोइ प्राइवेट चैनल्स अची विया मयार कीअं था ॾिसो PTV ऐं प्राइवेट चैनल्स खे कीअं था कंपेयर कयो ॾिसो हिकिड़ो को ज़मानो हो जॾहिं रेडियो ऐं TV आइडियल हुया हा उते अचणु वॾी ॻाल्हि हूंदी माण्हू जेकॾहिं उहो चवंदा आहिनि त एप्रूव थी वेंदो त पोइ जेका इहा उते इहा ॻाल्हि न हूंदी उते ईअं हूंदो त शफ़ी मोहम्मद शाह जहिड़ो वॾो अदाकार हिकिड़ो असीं सॼूं त हिकिड़ो मीडिया जो वॾो अदाकार हो हुनजे पहिरें ड्रामे में इरशाद साईं हू सिर्फ़ु हुनजो पासिंग शॉट हो गुज़री वञण वारो शॉट वाह वाह अॼु को बि अदाकार इहो न चवंदो त साईं ही तव्हां मूंखे ड्रामो था करे हुन में मुंहिंजा जुमिला ई कोन्हनि बाबा ही त एक्सप्रेशन जी मीडिया आहे जुमिलनि जी कान्हे सही 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 तव्हांजो हिकिड़ो एक्सप्रेशन 100 जुमिलनि खे मारे वियो सही सही बिल्कुलु सही पर शफ़ी मोहम्मद शाह वटि उहे एक्सप्रेशन्स हुया मंसूर बलोच वटि उहे एक्सप्रेशन्स हुया सकीना समो वटि उहे एक्सप्रेशन्स हुया ऐं हाणे जेके ड्रामा जहिड़े नमूने थियनि था न मूव्स ख़तम थी विया आहिनि ड्रामे जा मूव्स हूंदा हुआ PTV में हाणे ॿ ॼणा बीठा आहिनि त सीन पूरो थी वियो जो वेठा आहिनि त पूरो थी वियो ऐं इहा ख़बर न पई पए त अॻिलो मां सां थो ॻाल्हाए या महबूबा सां थो ॻाल्हाए छो त ॿियो किरदार ई कोन्हे बाबा तूं पंहिंजा रिकॉर्ड कराए वञ जुमिला उहो पोइ ईंदो त पोइ कराए वठंदासीं सही सही हाणे इहा जेको शॉर्टकट थी वियो आहे न मसलन मां तव्हांखे मिसाल ॾियां त मां PTV में जॾहिं ड्रामो पिक कयो ऐं जॾहिं प्राइवेट चैनल्स जे अचण खां पोइ त मजबूरन मूव्स कटणा पिया पवनि छाजे करे जो अदाकार खे जुमिला यादि न पिया बीहनि सही 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 अरे बाबा
PTV ते 7 ॾींहं हिकिड़े 50 मिंटनि जे या 25 मिंटनि जे ड्रामे जी रिहर्सल कंदा हुआसीं ऐं हिकिड़ो ॾींहुं स्क्रिप्ट पढ़ंदा हुआ, ॿिए ॾींहं ते स्क्रिप्ट घर छॾे अचो, बाबा यादि ॿुधायो। वाह 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 वाह। हाणे जुमला यादि न हूंदा नथा करे सघो। सही, हाणे त उन महिल ई स्क्रिप्ट थो मिले, उन महिल ई ईअं PTV ते बि मुंहिंजा जुमला छा आहिनि ॿुधाए त मां ॻाल्हायां। हा हा, PTV ते पाण ईअं थी वियो आहे। पहिरियां त तव्हां जीअं ज़िक्र पिया कयो, पहिरियां त प्रोड्यूसरनि खे का सिख्या ॾेई करे पोइ इन उहिदनि ते फाइज़ कयो वेंदो, हाणे त ओॾे बि न अथव। साईं हा हा, ॾिसो न असां वटि बि PTV जी अकेडमी आहे पंहिंजी। हा, 6 महीननि जूं ट्रेनिंग्स थींदियूं आहिनि। असिस्टेंट प्रोड्यूसर हुयुसि, तॾहिं 1984 में मां जॉइन कयो ऐं 1984 में ई मां PTV अकेडमी इस्लामाबाद में वञी 3 महीननि जी ट्रेनिंग कई। सही। वरी कोयटा में मुंहिंजी पोस्टिंग थी 1990 में, त मुंहिंजी ट्रेनिंग आई जापान जी। अच्छा। ऐं मां जापान टेलीविजन ते 3 महीना उते ट्रेनिंग। वाह वाह। त एॾो ख़र्च जेको हू कनि था उहो बेसबब त कोन्हे न। सही सही। स्किल्ड माण्हू अचणु खपनि। सही। जेसिताईं स्किल्ड माण्हू न हूंदा न तेसिताईं इहो नुक़सानु असांजे डायरेक्टर खे त हिते ॾिसो ड्रामनि में छा थो थिए ख़बर अथव? मसलन इहा ख़बर न आहे त ही कपिड़ा मूंखे थर जी मारी जीन्स जी पैंट था पारायूं, ही कपिड़ा हले लेडीज़ आहिनि या जेंट्स आहिनि, असांजी न्यूज़ रीडर वेठी जेंट्स वारा कोट पाए वेहंदी, उहो ख़बरूं पढ़ंदी। मतिलबु इन में डायरेक्टरनि जो पोयों जेको सॼो डायरेक्टर जो कसूर आहे। अच्छा। त चवंदा बाबा के पंहिंजी पेट खणी अचां, नसीर नाज़ खे पूरी अची वेंदी। जेंट्स ऐं लेडीज़ जे पैंट्स में शर्ट्स में सभ में फ़र्क़ु हूंदो आहे। सही। लेफ्ट राइट बटन में फ़र्क़ु हूंदो आहे तव्हांजी शर्ट्स में। सही सही। मतिलबु इहे जेकॾहिं इहो वेल नोन न हूंदो न डायरेक्टर, पोइ इहो नुक़सानु तव्हां सैटेलाइट ते बि बर्दाश्त पिया कयो। हा सही सही पिया चओ। अच्छा, को PTV जो को यादगार एॾे इन पासे जो को अहिड़ो ॾींहुं, को अहिड़ो वाक़ियो, को अहिड़ी का तकरीब जेका यादि रहिजी वई हुजे? ॾिसो इरशाद साहब, PTV जो त हर ॾींहुं यादि आहे ऐं मां जी मुंहिंजी ही फील्ड ई आहे जंहिंमें माण्हू कॾहिं बि अकुले कुल नथो थिए। सही। पूरी उमिरि सिखंदो आहे हिन फील्ड में, कॾहिं ईअं न चवंदो मां सभु कुझु सिखी वरितो, मां त हेॾो या मूंखां सां। पोइ असांजे तनवीर अब्बासी सिंध जे वॾे शाइर, हुन चयो त सुभाणे जो शाइर यकीनन अॼु जे शाइर खां बहितर हुजणु घुरिजे। वाह वाह वाह। इहा आहे तरक़ी पज़ीरी जंहिंखे चइजे। त असांजी सोच उहा तामीरी सोच, मसलन मुंहिंजी सोच उहा ई आहे त सुभाणे जो ईंदड़ असांजो नौजवान उन नाउमीद न आहियूं, असांखे वधीक हुजणु घुरिजे। सही सही। सुठो लिखनि था अॼुकल्ह नौजवान, तमामु सुठो था लिखनि, तमामु सुठो था लिखनि, पर तव्हां असांखे शायदि इन करे न जो न उन्हनि खे मीडिया चांस थी ॾे, न उन्हनि खे अदबी रिसाला जेके निकिरंदा हुआ उहे तमामु घटिजी विया आहिनि। तमामु सुठो था लिखनि पर प्लेटफॉर्म न आहे, पर गैर मयारी ऐं ॿिए नंबर माण्हुनि खे वधीक चांस थो मिले। ऐं इहो नुक़सानु जेको आहे न, इहो बि असांजे इदारनि जो आहे। ऐं जेतिरे क़दुरु इदारनि जो न, सॉरी मां इहे लफ़्ज़ वापसि थो वठां, छो त इदारा वॾी काविशुनि महिनतुनि सां ठहंदा आहिनि। सही। इदारा असांजा सिंध जा इदारा सभई असांजा पंहिंजा इदारा आहिनि, पर उते मनफ़ी सोच वारा माण्हू जेके चइजे नेगेटिव थिंकिंग वारा, उन्हनि ते तव्हां भली तबसरो कयो, ॻाल्हायो, इदारनि ते न ॻाल्हायो। क़ाबिल माण्हुनि जो तज़किरो थियणु खपे, छो त असां वटि इदारनि खे दाव ते लॻाए रुॻो शख़्सियतूं ठाहियूं आहिनि। सही था चओ, रुॻो शख़्सियतूं ठाहियूं इदारनि खे, ऐं पोइ इदारा धड़ाम सां किरी पिया, शख़्सियतूं ठही वियूं। उन्हनि पंहिंजो कदु काठ पीआरे छॾियो, उन्हनि पंहिंजो हिकिड़ो जीअं उर्दू में चवंदा आहिनि लोहा मनवा लिया उन्होंने अपना, सो इदारा पोइ थी विया। उन मुताबिक़ छा आहे त असां वटि जेकॾहिं इदारा न मज़बूत थींदा त शख़्सियतूं कई पैदा थींदियूं। सही सही सही। इदारनि खे मज़बूत कयो। सही सही। प्रोग्राम जा आख़िरी पल आहिनि त का ख़ूबसूरत शाइरी जेकॾहिं यादगिरी हुजे तव्हांखे पंहिंजी, छो त ॿुधंदा त आहियूं फनकारनि जे आवाज़नि में, पर तव्हांजे पंहिंजे आवाज़ में शाइर बर्ज़ मां पाण हुजे त वाह वाह मज़ो थी वञे। को वेझड़ में कुझु लिखियो अथव? भोगियूं था सज़ा वांगे, हा कुदरत जी कज़ा वांगे। वाह वाह। भोगियूं था सज़ा वांगे कुदरत जी कज़ा वांगे, छो क़ौम पंहिंजी थी वई मुदे ख़ारिज दवा वांगे। वाह वाह वाह। छो क़ौम पंहिंजी थी वई मुदे ख़ारिज दवा वांगे, बेहिसी घर करे वई आहे वण वेड़ीअ जी वफ़ा वांगे। वाह वाह वाह। मतलब हिकिड़ी ॾिसो न, बेवसी त अलाह जे हथ में आहे, बेवसा इंसान, बेहिसी पंहिंजे हथ में इंसान, बेहिसी पंहिंजे पाण अखियूं पाण बूटे वेही रहूं, बेहिसी घर करे वई आहे वण वेड़ीअ जी वफ़ा वांगे, माना उहो साड़े छॾींदो न, उहो बेहिसी ॿियो छा कंदी।
इक़्तिदार जे दावते सियासतदान सिंध हाराइनि था जुआ वांगुरु। वाह 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 वाह। इक़्तिदार जे दावते सियासतदान सिंध हाराइनि था जुआ वांगुरु। सही। भोगियूं था सज़ा वांगुरु कुदरत जी कज़ा वांगुरु। वाह वाह। भोगियूं था सज़ा वांगुरु। ऐं इन में जेके बंद हुया उहे इस्लाही बि हुया, नसीहत आमोज़ बि हुया। अॼुकल्ह जो शाइर इन्हनि किसनि खे नथो खणे। अॼुकल्ह जो शाइर सनम सार पिरी यार इंतज़ार सिंगार ऐं इहे काफ़िया मिलाए सिर्फ़ु इन ते शाइरी थो सॼो समूरा बंद ई उहे। उन में बि वॾी ॻाल्हि आहे सॼण सार इहे जेको ॾिसो न, पर असां वटि थियो छा आहे जो ॿिए नंबर माण्हुनि लतीफ़ साईं सॼण इस्तेमालु कयो आहे त उनखे ॻाइणनि सुहिणा करे छॾियो आहे। अच्छा अच्छा। हा भई हाणे उनखे या असां वटि भई इन जी का तहक़ीक़ थियणु घुरिजे, रिसर्च थियणु घुरिजे। हले मुंहिंजा मारवड़ा लतीफ़ साईं को लियारी जो त कोन इहो लिखियो हूंदो। साईं इहो त इन ते पाण इलाही भेरा मुख़्तलिफ़ माण्हुनि सां ॻाल्हाईंदा पियूं, पर इन ते तहक़ीक़ कंदो केरु? पाण इन ॻाल्हि खे वठूं त तहक़ीक़ करण वारनि खे इन पासे अचणु घुरिजे। रेडियो पाकिस्तान ते आउं हिकिड़ी नात हलाईंदो आहियां त रब साईं कलमे साण हलाए ला इलाहा इल्लल्लाह, उन में मदियूं शाह लतीफ़ चए ऐं मोला मदीनो ॾेखार पोइ भली मार लहन उजागा अदियूं शाह लतीफ़ चए। यकीन कयो त ला इलाहा इल्लल्लाह या इन क़िस्म जो हिकिड़ो को आयो नात ख़ान जंहिं मुंहिंजे प्रोग्राम में जॾहिं पढ़ी, मां चयो बाबा बीह बीह, हा हा इहो मूंखे ॾेखार प्रूफ ॾे त लतीफ़ साईं जो आहे त पोइ भली। हा हा हा। लतीफ़ जिन माण्हुनि खे ख़बर न आहे उहे हलाए बि छॾनि था, ख़बर ई कान्हे त बाबा ही मिसाल जे तौरु हिकिड़े कंहिं चैनल ते अयाज़ गुल जो गज़ल आहे, वैसे अछो तूं पाए आए चांड्रो की चुराए आए, हाणे उहो वरी उस्ताद बुखारी नाले सां पियो हलंदो। या कंहिं चैनल ते मसलन इहो अयाज़ गुल हेॾी वॾी मशहूरु शाइरी यादगिरियूं संभाल कमींदई कंहिं विछोड़े जे साल कमींदई, रिकॉर्ड इनखे मूं कयो, इन जी ऑडियो रिकॉर्डिंग PTV ते या उते मूं कई रहमत जी आवाज़ में। सही। पर उनखे जॾहिं उनजी वीडियो उन चैनल वारनि ठाही त उन लिखियो शाइरी समी बलोच। अच्छा, माना तव्हां रिकॉर्ड करण जे लाइ शाइरी उनजी थी वई? साईं हाणे उनखे मूं फ़ोन करे मालिकनि खे चयो ख़ुदा जे वास्ते एॾो मशहूरु जग मशहूरु दोस्त आहियूं, असां शाइर जेके आहियूं, इहा ग़लतफ़हमियूं न पैदा करायो त किथे समी बलोच चयो आहे त मुंहिंजी शाइरी आहे, अयाज़ गुल जी शाइरी आहे, तव्हां इन में दुरुस्ती कयो। सही सही सही। इहो 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 समी साहिब ॻाल्हियुनि जा तव्हां वटि ॻोठ आहिनि, सो असांजो नाज़रीन जेको असांजो व्यूअर आहे, असांजो जेको ॾिसंदड़ आहे, उहो बि यकीनन इहो ई सोचींदो हूंदो त कचहरी ख़तमु न थियणु घुरिजे। पोइ कचहरी ख़तमु नथा कयूं, ईंदड़ हफ़्ते समी बलोच साहिब ऐं असीं इतां ई जितां ॻाल्हि खे छॾियूं था इतां ई ॻंढींदासीं। सो ईंदड़ हफ़्ते बि ॾिसिजो कला खेत्र जो ॿियो पार्ट, ऐं इजाज़त ॾींदा पंहिंजे मेज़बान इरशाद जागीरणी खे। फ़िलहालु अल्लाह भाई।